अस्सलाम वालेकुम। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी, लख कुर्ब तव्हांजा जेके असांजा वीडियो ॾिसो था, लाइक ऐं शेयर कयो था ऐं तव्हां कामयाबु कयो आहे, महिरबानी तव्हांजी। अॼुकल्ह जे दौर में केर बि कंहिंखां मुतमिन न आहे। तव्हां कहिड़ो बि कमु कंदव, माण्हू तव्हां मां ज़रूरु खामियूं कढंदा। सो हिकु पेंटर हुयो, उहो तस्वीरूं ठाहींदो हुयो, इंसाननि जूं, जानवरनि जूं, बिल्डिंगुनि जूं। हुनखे वॾो शौक़ु हुयो ऐं ख़ूबसूरत ठाहींदो हुयो। पोइ हिकु ॾींहुं हुन वेही हिकिड़ी तस्वीर ठाती, VIP तस्वीर ठातई। वञी शहर जे विच चौराहे ते हुन तस्वीर हई ऐं हेठां लिखी छॾियईंसि, हिन में का बि खामी खोटी हुजे उनखे टिक करे छॾिजो पेन सां। जॾहिं सुबुह थियो, वही जो सॼी तस्वीर भरियल आहे। तस्वीर खणी अची वेही रहियो कि हिन तस्वीर में एतिरियूं खामियूं आहिनि जेके माण्हू खे नज़र आयूं। हिन चयो अॼु ॾींहुं खोड़ इहो कमु मां न कंदुसि। हिकिड़े दोस्त ॾे आयो, दोस्त खे चई ॻाल्हि ॿुध, मूंखे कमकार काथे वठी ॾे। चई यार तूं वॾो पेंटर ई, तूं सुठा पैसा कमाईंदो, तोखे छा थी वियो आहे? चई मां हाणे जेको त न कंदो इहो कमु। चई छाकां? हुनखे तस्वीर खणी ॾेखारियईं, हुन सॼी हक़ीक़त खे। चई मां प्यार मोहबत में हुई तस्वीर ठाही हुई, मुंहिंजी नज़र में सफ़ा ख़ूबसूरत हुई, पर मार हेठो इहो लिखियो आहे, ॾिस केतिरा माण्हू जेको त मथां हिन जो लीका ॾेई विया आहिनि, हे खामियूं हिन में आहिनि, केतिरियूं खामियूं कढियऊं। चई ठीकु आहे, हीअं कर, हाणे हिकिड़ी तस्वीर ठाहे, मां तो तोखे चवां। हुन तस्वीर हिकिड़ी ठाही। चई हिन जे हेठां लिख, हिन में अगरि का बि खामी खोटी हुजे उनखे सही कजो। उहा तस्वीर खणी हुन चौराहे ते हणी छॾी। जेको अचे तस्वीर ॾिसे वेठो, पढ़े पियो, उहो हले पियो वञे। सुबुह जो जॾहिं वियो, उनमें हिक बि लीक न हुजे। हुन दोस्त खे ॿुधाई, हिन में हिक लीक बि कोन्हे। चई ॻाल्हि इहा आहे, माण्हू खामियूं खोटियूं तव्हां मां कढंदा, पर हुनखे सही न कंदा। तव्हां सही जे नाले चवंदो न, को बि न कंदो। भई चवंदो खामी खोटी आहे त ॿुधाए, ओॾी महिल छिके रखंदा। हिकिड़ो राज़ो हुयो जेके जॻहियूं ठाहींदा आहिनि, उहो राज़ो कमु पियो करे, डिज़ाइन ठाहे पियो जॻह जी, त हुतां ॿियो को रस्ते हमरा जे लॻियो, हुतां ॾिसी हुनखे चई यार हे त सही न आहे, हे तूं सही कोन थो ठाहीं। राज़ो हुयो, समझदार माण्हू हुयो, लही आयो हेठि। अचे हुनखे ॾिनई वाहे वठि करनी, जेके अरबी में मलागो चऊं, असां करनी चवंदा आहियूं उतड़े। करनी हथ में अचे वठि, ॿी वरी जेका तेसी हथोड़ो जेको हूंदो आहे उहो अचे वठे बि। ॿियो बि हिकिड़ो हुयुसि, उहो बि हिनखे इन चई वठे, चढ़ मथे, तूं सही करे ॾे मूंखे हाणे। कि मूंखे ईंदो आहे करणु। कि भई तूं खामी कीअं कढी, त इहो सही न आहे। हे खण, मां तो सामान ॾिनो, तूं अञा सही करींदे न, त इहो सही थींदो कीअं? तूं सही करे ॾे न मूंखे। मां त तूं त ओॾी महिल खणी चयो त इहो सही न आहे। सही न आहे, तूं सही करे न के न हाणे। कि मूंखे न ईंदो। भई जी तूं चयो कीअं? जॾहिं उस्ताद मां ठाहियां थो पियो, त मूंखे सम्झ में अचे सही आहे, मालिक बि मुतमिन आहे, तूं जो विच में घुट आई त इहो सही न आहे, त हाणे वठि तूं ठाहे, ठाहीस मथे। तो काफ़ी माण्हू अहिड़ा ई हूंदा आहिनि जेके सिर्फ़ु ईअं ई चवंदा त हे त फलाणी शइ त ग़लति आहे। जॾहिं उहो चवे ग़लति आहे त उनखे चइबो आहे वठि, हिनखे तूं सही कर। अगरि को फनकार को कलाम ॻाईंदो, काफ़ी माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि, ढीकर जेके ढीकरींदा हिते, बाबा हिन त सही ॻायो ई कोन। अरे बाबा हुन सही न ॻायो त तूं ॻाए भला, ॾिसो तूं कीअं थो ॻाईं। अगरि को शाइर का शाइरी थो चए, माण्हू उते ई चवंदा यार हे लफ़्ज़ हिन में हिते न हुजे हा, हे लफ़्ज़ हीअं हुजे हा। अब ठीकु आहे, भला तूं चई ॾेखार, भला तूं ठाहे ॾेखार, त असां मुतमिन थियूं न। जीअं जेका शइ जंहिंखे सम्झ में ईंदो उन तरीक़े सां ठाहींदो न। काफ़ी माण्हू अहिड़ा ई हूंदा आहिनि जेके परे खां बि बुज़ुर्गी ग़लतियूं ॿियनि जूं कढंदा आहिनि, पंहिंजूं ग़लतियूं न आहिनि सुधारींदा। तो दोस्तो चवंदा न आहिनि त के ॾाहे माण्हू चयो त ॿियनि जूं ग़लतियूं ॾिसणु आसान आहे, पंहिंजी ग़लती खे ॾिसण जे लाइ जिगर खपे। पाण खे ॾिसण जे लाइ वॾो जिगर खपे। भई ॿियनि खे त माण्हू मिंट में ॾिसे थो त फलाणे जी हीअ ग़लती आहे, फलाणे जी हीअ ग़लती आहे, फलाणो ग़लति आहे। तो काफ़ी माण्हू ईअं ई हूंदा आहिनि जेके सिर्फ़ु ग़लती जी ॻोल्हा में हूंदा आहिनि। फलाणो को ग़लती करे, भई उनखे वठी हुन ढिंढोरो कंदा वठूं, पोइ हुनजे पोयां ख्वारी हुजे बसि। अगरि का बि शइ ग़लति आहे, उनखे सही करण जे लाइ तव्हांखे प्रूफ ॾियणो पवंदो न।
ईअं त न तार चई छॾियो बसि ग़लति आहे पोइ ग़लति न थियो, तव्हां हुनखे सही करे ॾेखारियो बाबा हे हीअं सही थींदो, त जंहिं इहो कमु कयो आहे त उनखे बि त ख़बर पवे त वाकई बि हिन जेको सही करे ॾिनो आहे कमु इहो ई सही आहे। बाक़ी सिर्फ़ु चवण जे लाइ परे खां को ढीक ॾेई था छॾनि माण्हू, हिकिड़ा ढीकर माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेको ढीक ॾेई वेही रहंदा आहिनि बसि। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी, लख कुर्ब तव्हांजा। ज़िंदगी रही वरी ॿी कंहिं वीडियो मिलंदासीं। अस्सलाम वालेकुम।